परमो बोलो आसमान में वाह दिल भर हुआ दिल जे अंदर परमो बोलो आसमान में दिल भर हुआ दिल जे अंदर परमो फिर उससे दर बदर मौला दिनी खासी खबर मौला दिनी खासी खबर जाते दिठम कुरान में दिल भर हुआ दिल जे अंदर परमो बोलो आसमान में दिल भर हुआ दिल जे अंदर परमो बोलो आसमान में हंध पथारियों से जुते उमेरो वञायो मई सुते वाह आशिक विया लंघे युते है आशिक विया लंघे युते लाहू तुझे मकान में दिल भर हुआ दिल जे अंदर परमो बोलो आसमान में दिल भर हुआ दिल जे अंदर परमो बोलो आसमान में वाह साईं वाह है जेके हुआ आशिक सता कौन न कयाऊं पंहिंजा कता नागा थी नीह में नता नागा थी नीह में नता मोहब्बत संग मैदान में दिल भर हुआ दिल जे अंदर परमो बोलो आसमान में वाह साईं। दिल भर हुआ दिल जे अंदर परमो बोलो आसमान में है बाजी वञी उते अड़ियो बेशक वञी सूली चढ़ियो वाह जानिबू सां सोई जड़ियो जानिबू सां सोई जड़ियो जेको जीअर मरे जहान में काथे ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत जो संदे किताब में वाह साईं मिलण थींदो महबूब सां या मरी वेंदुसि अज़ाब में काथे ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत जो संदे किताब में है मूं चयो ॿुधा सफ़ा पर्दे अंदर रखना ज़रा है दुखड़ा हुया ओ केतिरा दुखड़ा हुया है केतिरा बाक़ी मुंहिंजे हिसाब में काथे बि ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत संदे किताब में मिलण थींदो महबूब सां या मरी वेंदुसि अज़ाब में काथे बि ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत संदे किताब में वाह साईं है कातिब चयो तूं गौर कर ॻाल्हि इन्ही ते न तूं ज़ोर भर ॾाढो ॾुखियो अथई सफ़र ॾाढो ॾुखियो अथई सफ़र रहण ॾे निकाब में कातिब ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत जो संदे किताब में मिलण थींदो महबूब सां या मरी वेंदुसि अज़ाब में वाह। काथे बि ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत जो संदे किताब में वाह साईं है मूं चयो ही हाल आहे जीअण थियो जंजाल आहे वाह मुंहिंजो ॾही सुवाल आहे मुंहिंजो ॾही सुवाल आहे छा थो चवी जवाब में काथे बि ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत जो संदे किताब में वाह साईं है मिलण थींदो महबूब सां या मरी वेंदुसि अज़ाब में काथे बि ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत जो संदे किताब में वाह साईं है काथे बि चयो थींदो ईअं अॻियां लिखियलु हूंदो जीअं मां बि चवंदुसि सादिक तीअं मां बि चवंदुसि सादिक तीअं हिन सुवाल जे जवाब में काथे बि ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत संदे किताब में वाह साईं मिलण थींदो महबूब सां या मरी वेंदुसि अज़ाब में काथे बि ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत संदे किताब में काथे बि ॿुधा लिखियलु अच्छा क़िस्मत संदे किताब में मां